वो मुझा करीम रब सिंगल बाऊ तो बता सिंगल तू अच मुझे एबसेंट न करा मुझा जानी वो मुझा मिठड़ा सिंगल वो मुझा जानी सिंगल अच हे ॿारनि खे मां सभु कुझु अच ॾाढो मां परेशान आहियां तूं अच मुंहिंजा टेलीनोर मुंहिंजा जेको पंहिंजो ज़ोंग वारा मोबिलिंगर अचो ख़ुदा जे वास्ते अचो 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 असांखे सिंध हाई कोर्ट ऑनलाइन सिस्टम ज़रिए हाज़िरी न लॻाईंदड़ समूरनि उस्तादनि जूं पघारूं रोकण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अदालत ऑनलाइन हाज़िरीअ वारी ऐप में नुक़्सन, इंटरनेट जी स्पीड, सिग्नल्स घटि या बिल्कुल भी न अचण वारनि उस्तादुनि जी शिकायतुनि खे ड्रामो बि क़रार ॾिनो आहे। सिंध हाई कोर्ट में उस्तादनि जे ऑनलाइन हाज़िरीअ बाबति केस जी ॿुधणी हलाईंदे चीफ जस्टिस अहमद अली शेख तालीम वारे सेक्रेटरी खां ऑनलाइन हाज़िरीअ जा अंग अखर मालूम कया। तालीम वारे सेक्रेटरी अकबर लिगारी अदालत खे आगाही ॾींदे चयो त हिन वक़्तु उस्तादनि जी हाज़िरी 77% आहे। ॿियनि उस्तादनि मां अक्सर वटि मोबाइल फ़ोन न आहिनि। कुझु उस्ताद मुख़्तलिफ़ बहाना बि बणाए रहिया आहिनि। चीफ जस्टिस अहमद अली शेख कावड़ जो इज़हार कंदे चयो त ऐप हलाइण नथी अचे, सिग्नल नथा अचनि, मोबाइल फ़ोन नाहे, इहे सभु बहाना आहिनि। सऊदी अरब मां को वॉइस मैसेज करे थो त उस्ताद उहो ॿुधी वठनि था, हुननि सां कलाकनि जा कलाक ॻाल्हाइनि था। उस्ताद टिकटॉक जा मज़ा बि वठी रहिया आहिनि। बाक़ी ऑनलाइन सिस्टम ते हाज़िरीअ लाइ इंटरनेट या फ़ोन न हुजण जा बहाना पिया कनि। चीफ जस्टिस चयो त पघारूं बंदि थींदियूं त उहे ई उस्ताद उन मोबाइल फ़ोन सां बि हाज़िरी लॻाईंदा जंहिंसां मेल ऐं फीमेल जो आवाज़ तब्दील थींदो आहे। अदालत ईंदड़ ॿुधणी ते सेक्रेटरी तालीम खां अॻु भराई रिपोर्ट तलब करे वरिती। वो मुझा करीम रब सिंगल बाऊ तो बता सिंगल तू अच मुझे एबसेंट न करा मुझा जानी वो मुझा मिठड़ा अच हे ॿारनि खे मां सभु कुझु अच ॾाढो मां परेशान आहियां तूं अच